नाज़रीन, बिल्डर्स की लालच हैदराबाद शहर के खतरे में विझी छॾियो आहे। वधीक तफ़सील सूं था इरफान अली बुघियो जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद में कोहिसार वारे इलाइक़े साम्हूं बिल्डर्स फ्लड ज़ोन में हाउसिंग स्कीम्स अॾे शहर के खतरे में विझी छॾियो आहे। ख़दशो ॾेखारे पियो वञे त इहे हाउसिंग स्कीम्स अॾजण बाद चाड़ वारनि ॾींहंनि में पाणीअ खे घस न मिलंदो ऐं सैलाबी पाणी सिधो शहर ॾांहुं काहे पवंदो। ही दरिया जो कच्चो आहे, जंहिंखे एरीगेशन में उनखे चयो वञे थो फ्लड ज़ोन। हिते जॾहिं 12-13 लख क्यूसेक पाणी ईंदो आहे त ही पाण दरिया जे कच्चे में बीठा आहियूं त सॼो पाणी ही कच्चो सॼो दरिया जे पाणी सां भरिजी वेंदो आहे। नतीजे में दरिया ते मथां जेको प्रेशर हूंदो आहे उहो घटिजी वेंदो आहे। हितां पाणी शांत में हीअं समुंड ॾांहुं हलियो वेंदो आहे। टंडे मोहम्मद ख़ान ऐं ठटे वारे पासे वञी समुंड में छोड़ कंदो आहे। उहो दरिया जो जेको फ्लड ज़ोन आहे उते इंतिज़ामिया हुकूमत जी सरपरस्ती में उन ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। हिन ते बिल्डर माफ़िया वॾियूं हाउसिंग स्कीमूं पई शुरू करे ऐं हिन सॼे कच्चे खे कब्ज़ा करे माण्हुनि लाइ नोगो एरिया बनायो वियो आहे। हिते सवें सालनि खां आबाद ॻोठाणा ॿुधाइनि था त जंहिं हंध ते हाउसिंग स्कीम्स अॼु पियूं वञनि इहो पुराणो उमिरि वाह आहे। अंग्रेज़ सिस्टम ठहियल आहे त हिते पाणी पकड़ी वञे ताकी पुठियां दॿा दरिया जो घटि थी वञे ऐं उहो उन जे लाइ हीअ खुलियो छॾियो वियो उहो इलाइक़ो। हाणे हिन जो असुलु नालो आहे उमरवाह। ही उमरवाह आहे। हिन मां पाणीअ जो छोड़ जेको वापसि वरी फिरी वञी गंजे टकर खां अॻियां वञी दरिया में किरंदो। हाणे उहो ज़ाहिर यकीनन ही बंदि थी वियो आहे त यकीनन पुठियां माण्हू ॿुॾंदा। मिलियल मालूमात मूजिबि बिल्डर्स सरकारी खातनि तरफ़ां इहे स्कीम्स रद्द करण बाद इन्हनि स्कीम्स जा नाला तब्दील करे ॿीहर अॾावती कमु शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त कुझु सरकारी कामोरा पिणु हिन ख़तरनाक कम में बिल्डर्स सां ॿिट बणियल आहिनि। बिल्डर्स पैसनि जी लालच में न रुॻो इन्हनि स्कीम्स में घर ऐं प्लाट बुक कराईंदड़ माण्हुनि पर कोटड़ी ऐं लतीफ़ाबाद जे लखें रहवासियुनि खे ख़तरे में विझी छॾियो आहे ऐं इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।